कुरान मजीद में 80 जायूं आहिनि जिथे रब पंहिंजी इबादत जो हुकुम कयो आहे त उन जे भरिसां पीउ माउ जी ख़िदमत जो बि हुकुम कयो अथऊं। वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि इहसाना। रब फरमायो पहिरें नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां त इबादत अल्लाह जी कयो। बे नंबर ते फरमाई ख़िदमत पंहिंजे पीउ माउ जी कयो। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। अल्लाह से फरमा सा तव्हांखे पारत था कयूं वसीयत था कयूं त पीउ माउ सां सुहिणो हलो। ख़ुसूसन माउ जी तव्हांखे 3 दफ़ा वधीक पारत आहे। माउ जी 3 दफ़ा वधीक पारत छो? हमलतहु उम्मुहु कुरहा। 10 महीना तव्हांखे पेट में खई। 10 महीना तव्हां मां जो खून पीतो आहे। तव्हांजे पेट सां हिकिड़ी खली ॿधो 3 किलो 4 किलो में वज़न हुजे रात ॾींहुं तव्हांजे पेट सां ॿधी पई हुजे पोइ तव्हांखे ख़बर पवंदी अम्मा जी। सुम्हण महिल बि उहा गॾु हुजे हलो घुमो फिरो वेठा हुजो कमकार पिया कयो उहा खली तव्हांजी 3 किलो वारी 4 किलो वारी उहा ॿधी पई हुजे तव्हांजे पेट सां चेल सां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त अम्मा 9 महीना केॾी तकलीफ़ बर्दाश्त। 9 महीना हिकिड़ो लम्हो बि तव्हांखे जुदा कयो इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त केॾी तकलीफ़ हूंदी अम्मा। ववज़अतु कुरहा बि तकलीफ़ मां या बर्दाश्त कई जो रत जूं बाल्टियूं ॾेई करे तव्हांखे ॼणई। विलादत जे वक़्त में केॾी अम्मा खे तकलीफ़ पहुचंदी आहे। मौत ऐं हयाती जो मुक़ाबिलो हूंदो आहे। केतिरियूं वीचारियूं अमड़ियूं बच्चे खे ॼणी करे फौत थी वयूं। इन जे करे त मुंहिंजे नबी फरमायो औरत जी शहादत इहा बच्चो पेट में हुयुस हमल जे दौरान जेकर फौत थी वई ॿार ॼमण जे वक़्त में जेकर ॼणण जे वक़्त में फौत थी वई निफास जी मुद्दत घटि में घटि 40 ॾींहं आहे। इन मुद्दत में जेकर फौत थी वई त क़यामत जे ॾींहुं औरत शहीदनि जे कतार में बीठी। वहम्लुहु वफिसालुहु 30 शहरा। वरी 2 साल तव्हांखे पाले तव्हांखे थञ प्यारई आहे थञ बि खून मां ठहंदी आहे माना वरी 2 साल तव्हां जुदा अम्मा जो खून पीतो आहे। 2 साल तव्हांजी ख़िदमत कयई रात जो 10 दफ़ा तव्हां रली ते पेशाब कंदा पर पोइ बि अम्मा पाण तव्हांजे पेशाब ते सुम्हंदी तव्हांखे पंहिंजे हंज में पंहिंजे गोद में सुम्हारींदी। हिकिड़े साहबी नबी साईं खे अर्ज़ु कयोसीं सभ खां वधीक हक़ ख़िदमत जो कंहिंजो आहे? फरमायूं उम्मक माउ जो। चईंसीं सुम्ह पोइ कजो नबी साईं फरमा सुम्ह उम्मक पोइ बि माउ जो। चईंसीं पोइ कजो नबी साईं फरमा सुम्ह उम्मक पोइ बि माउ जो। चौथे नंबर ते नबी साईं फरमा सुम्ह बाक बाबे जो बि ख़्यालु कजां छो त 3 तकलीफ़ूं जेके अम्मा बर्दाश्त कयूं आहिनि इहे पीउ बि तकलीफ़ या बर्दाश्त न कई आहे। ऐं अॼु अञा पीउ खां औलाद डिॼंदो आहे त मथां मोचड़ो न हुए अम्मा सां पिया बिगड़। ओड़ो अल्लाह जो नबी भी फरमाए रिज़ल रब फी रिज़ल वालिद। अब्बू राजी त रब भी राजी अब्बू नाराज त रब भी नाराज। वसख्त रब फी सख्तिल वालिद। ओड़ो अल्लाह जे नबी नस फरमाई अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। जन्नत तव्हां जे मायरुनि जे पेरनि जे हेठि हूंदव। ओड़ो मुझे नबी फरमायो मां नमाज में बीठो जा ऐं मुझी अम्मा मूंखे सॾु करे त मां नमाज के बनी करे पंहिंजे अम्मा के जवाब ॾियां।
एतरी नस उस्ताद मुर्शिद जे लाई उस्ताद के गाड़ियुनि ॾे इनखे फैज़ मिलंदुसि इहो कामयाब थींदो पोइ पीउ माउ खे जेको गाड़ियूं ॾे उहो बचंदो मुर्शिद जो जेको नाफ़रमान हुजे इहो बर्बाद थींदो या न जेको पीउ माउ जो नाफ़रमान हूंदो उहो कीअं बचंदो जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे उनखे मौलवी जोगी वाइज़ कहड़ो करे माण्हू चवंदा आहिनि साईं आलमनि खे माण्हू गाड़ियूं था ॾियनि आलमनि जी गिला था आलमनि जी बेअदबी था कनि मां चवंदो आहियां इहे पहिरियों पंहिंजे पीउ माउ खे गाड़ियूं ॾींदा आहिनि पहिरियों पंहिंजे पीउ माउ खे पूॼा ॾींदा आहिनि इहे पहिरियों पंहिंजे पीउ माउ जी बेइज़ती कंदा आहिनि पोइ अचे होटल ते उताक में वेही आलमनि खे गाड़ियूं तव्हां तजुर्बो कयो सर्वे कयो जेके पीउ माउ जा पिटियल हूंदा पीउ माउ जा नाफ़रमान आलमनि खे गाड़ियूं हुई मुखे साईं मौलाना फैज़ महमद साहब वॾा शेखुल हदीस सेनेटर उन्हनि चयो त आलमनि जो मक़ाम वरी पीउ माउ खां मथे आलमनि जो मक़ाम पीउ माउ खां मथे आहे छो त अबो अम्मा तव्हांखे दुनिया जे तकलीफ़ुनि खां बचाईंदा तव्हां बीमार थींदो मेह विकिणंदा ढगी विकिणंदा सोन विकिणंदा तव्हांजो इलाज कराईंदा त पुट इन तकलीफ़ खां बची वञे तव्हां जेल में वेंदा अबो अम्मा ज़मीनूं गिरवी रखंदा सोन गिरवी रखंदा कर्ज़ खणंदा त बच्चे खे तकलीफ़ खां बचायूं अबो अम्मा तव्हांखे दुनिया जे तकलीफ़ खां बचाईंदा आहिनि पर ही आलिम तव्हां असांखे क़ब्र ऐं क़यामत जे तकलीफ़ खां बचाईंदा तंहिंजे करे आलिमनि जो मक़ाम अञा मथे हाणे मां तव्हां खां पुछां थो जेके पीउ माउ जा नाफ़रमान हूंदा आलिमनि खे उहे गारियूं ॾींदा कि न ॿिया ॾींदा ही पीउ माउ जो मक़ाम ऐं मर्तबो त आलिम पिया सम्झाए पीउ माउ जा पिटियल आलिमनि खे गारियूं ॾींदा आलिमनि जी गिला पीउ माउ जो जेको फर्मा बरदार हूंदो उहो उलमा जी गिला न कंदो उलमा जो अदब कंदो एतिरा सॼो वाइदो कयो पीउ माउ जी भी ख़िदमत कंदासीं उलमा जी अबे अम्मा जी भी फर्मा बरदारी कंदासीं उलमा जी अबे अम्मा जी भी इज्जत कयो उलमा जी भी अबे अम्मा जी उलमा जी इज्जत न कंदो बर्बाद का शइ न अलाए कहिड़ो मौज़ू ख़बर ई कान हलिया वियासीं हाँ बस ये ॿुधायूं उस्ताद ऐं मुर्शिद जे लाइ त काई नस कान आहे न क़ुरान में न हदीस अबे अम्मा जे लाइ केॾी नस पोइ उन मुफ्ती साहब मञियो जेको मिस्र जो मुफ्ती हो उन मञियो त तव्हां सही आहियो अबे अम्मा जो मक़ाम ऐं मर्तबो उस्ताद ऐं मुर्शिद जे मक़ाम हाणे उस्ताद बीठो हुजे त शागिर्द वेहंदो न या बेद अबो अम्मा बीठा हुजनि तव्हांखे वेहण जी इजाज़त न आहे जेसि ताईं अबो अम्मा बीठा आहिनि तव्हां बि बीठा रहो अबे अम्मा जे आॾो न हलो या बेद बि थियव उस्ताद मुर्शिद जे आॾो हलबो अबे अम्मा जे सिरादीअ खां न वेहंदा कयो मथो उस्ताद ऐं मुर्शिद जे सिरादी खां मथो वेहबो नबी से फरमा आखिरी ज़मानो अहिड़ो ईंदो जो अतार रजुल इमरातहु वाक उम्महु घरवारे जी फर्मा बरदारी कंदा अम्मा जी ना फरमानी कंदा घरवारे जी इज्जत कंदा अमर जी बेइज्जती कंदा घरवारे के प्यार ऐं मोहब्बत जा लक़ब ॾींदा ओ मुंहिंजी शहज़ादी ओ मुंहिंजी रानी अम्मा खे सॾु कंदा ओ पोड़ी ओ कुराड़ी वो वक्त अची वियो आहे कि न
वादना सदीकहू वाक़सा अब्बहू मुझे नबी फरमायो दोस्तन के वेझो कंदा अबे के परे कंदा दोस्त ईंदो त रोड ते वञी इस्तक़बाल जे लाइ बीहंदा अबो कुराड़ो घर में ईंदो त पुट निकितो वेंदो मतां बाबो चए त पाणीअ जो कोरो भरे मतां बाबो चए त गाह जी भरी खणी आ बोह जी भरी खणी वादना सदीकहू वाक़सा अब्बहू अबो घर में ईंदो त ॿिए दरवाज़े खां निकिता हलिया वेंदा मतां बाबो चए त मूंखे ज़ोर ॾे ईअं आहे या कोन्हे सो दौर पे तो मां पंहिंजे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां ख़ुदा जो वास्तो अथव अबे अम्मा जो क़दुरु कयो अबे अम्मा खे टाइम ॾियो असां खां पुछा कयो नी त हाणे वक़्तु वियो हलियो अबो अम्मा विया पर पोइ बि मां जॾहिं बि घर वेंदोसि वरी वयसि ते जो निकिरां त पहिरीं अबे अम्मा वटि हाज़िरी भरां अम्मा जेका शइ ज़रूरत हुजे ॿुधायो उन खां हाल अहवाल वठी ॾुख सुख पुछी उन जी ज़रूरत पूरी करे दुआ घुराए पोइ वरी मोटी अचे त पहिरीं अबे अम्मा वटि अचो का न का शइ खणी ईंदा कयो अबे अम्मा वटि असांजो भाउ सूबेदार हिते सांगीअ में बि रही मां अम्मा वटि वञा अम्मा खे जेके पैसा चवे 2000 3000 5000 अम्मा खे ॾेई अॻियां हू वरी मारो भाउ उहो वरी जॾहिं बि घर अचे त का न का शइ गीदे में खयूं अचे अम्मा जे लाइ कर महिल पकोड़ा कर महिल केला कर महिल फ्रूट वरी उनखे दुआऊं वधीक ॾे सभु चओ सुभान अल्लाह मां चवंदो आहियां मां इहे त 50-100 रुपए जी शइ थो हाणे मां ई तोखे 2000 3000 चई बा तुंहिंजे लाइ बि दुआ घुरां थी पर हू जेॾी महिल बि ईंदो आहे त ख़ाली न ईंदो आहे पछाड़ी में बिस्कुट रेवड़ियूं खट मिठा बि वठी ईंदो सो बाबा इन्हनि खां दुआऊं वठो जेॾी महिल बि अचो त का न का शइ अम्मा कुराड़ी जे लाइ वठी अचो घर में पछाड़ी ॿार हूंदा त उन्हनि खे त ॾींदी खट मिठा ॾींदी रेवड़ी ॾींदी इन्हनि जे लाइ टाइम कढो ये विया हलिया त पोइ ख़बर पए मां अॻे तकरीर में चयो नी त मां राति जो 11-12 बजे रुस्तम ऐं चक जे रोड सां आयो आहियां राति जो 11-12 अम्मा फौत थी वई 8 ॾींहं ते मां वियुसि ॾींहं जो 4 बजे दाड़ेलन फुरियो उन ई वक़्त में मां सम्झी वियुसि त बस हाणे क़दम ख़्याल सां खणिजे अॻे अम्मा जी दुआ ई हाणे उहा दुआ ख़तम अबे अम्मा जी दुआऊं केतिरी मुसीबतुनि खे टारे सो बाबा ई कुराड़ा कम वारा इन्हनि खां दुआऊं वठो ऐं इन्हनि खे बि घुरिजे त औलाद खे दुआ कयो कावड़ में बि दुआ कंदा अलाह कंदो तुंहिंजो वात साओ थींदो अलाह कंदो तुंहिंजो मुंहुं अछो थींदो अलाह करे शला आलिम थी शला हाफ़िज़ थी वो शेख अब्दुर रहमान सुदेस तकरीर पियो करे साईं फैज़ मोहम्मद सूबाई सेनेटर जेको उन ॻाल्हि कई त तकरीर में चई त मां बचपन में ॾाढो ॾिंगो हूंदो शरारती हिकु दफ़े असांजे घर में महिमान आया अम्मा भाॼी पचाई थाम खणण जे लाइ जो वई मां छा कयो जो उन ॿोड़ जी कुनीअ में रेतीअ जा 2 प्याला भरियल अम्मा जो आई भाॼी जो कढे त रुॻो रेती सम्झी वई त हिन शरारत कई आहे केॾी कावड़ हूंदसि असांजी अम्मा हुजे हा त चमचनि सां मथो ई भॼी छॾे पर शेख अब्दुर रहमान सुदेस रोई करे चयो अम्मा कावड़ ई गुस्से में रोई करे हथ मथे खणी करे चई या अल्लाह मुंहिंजे न शरारती बच्चे खे शल बैतुल्लाह जो इमाम करी या अल्लाह न मुझे डिंगड़े बच्चे के शल बैतुल्लाह जो इमाम करी शेख अब्दुर रहमान सुदेस रोई करे चयो अज मां बैतुल्लाह जो इमाम आ या अम्मा मुखे कावड़ में दुआ कई जेकर प्यार ऐं मोहब्बत में मुखे दुआ करे त मां अलाए कहिड़े मक़ाम ऐं मंज़िल ते पहुचा
सो मां वालिदैन खे गुज़ारिश तो कयां त कावड़ में भी पंहिंजे औलाद खे दुआ कंदा के वो पिटींदा न अबे मां जी पिट लगंदी आ पोइ कॾहिं जल्दी कॾहिं देर सां सो दुआ कंदो नी औलाद खे